पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की क़यादत में अवामी लॉन्ग मार्च इस्लामाबाद रवानो थी वियो है। बिलावल हाउस कराची का रवानगी वक्त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी न्याणी आसफा भुट्टो बिलावल भुट्टो ज़रदारी के बाह में इमाम सामन बधो है। अवां खे ॿुधायूं पिया उन मौके ते बिलावल भुट्टो ज़रदारी की सलामती हिफ़ाज़त लाइ ख़ुसूसी दुआऊं पिणु घुरी वयूं आहिनि। आसफा भुट्टो ज़रदारी बिलावल भुट्टो ज़रदारी सां गॾु बिलावल हाउस खां मज़ार क़ाइद ताईं बिलावल भुट्टो ज़रदारी सां गॾु रही। अवां खे ॿुधायूं पिया पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की क़यादत में अवामी लॉन्ग मार्च इस्लामाबाद रवानो थी वियो आहे। बिलावल हाउस कराची का रवानगी वक्त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी न्याणी आसफा भुट्टो पंहिंजे भाउ बिलावल भुट्टो ज़रदारी खे बाह ते इमामन सामन बधो आहे। उन मौके ते बिलावल भुट्टो ज़रदारी जी सलामती ऐं हिफ़ाज़त लाइ ख़ुसूसी दुआऊं पिणु घुरी वयूं आहिनि। अवां खे आगाह करे रहिया आहियूं आसफा भुट्टो ज़रदारी बिलावल भुट्टो ज़रदारी सां गॾु बिलावल हाउस खां मज़ार क़ाइद ताईं बिलावल भुट्टो ज़रदारी सां गॾु रही। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की क़यादत में अवामी लॉन्ग मार्च इस्लामाबाद लाइ रवानो थी वियो आहे। बिलावल हाउस कराची खां रवानगी वक्त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी न्याणी आसफा भुट्टो पंहिंजे भाउ बिलावल भुट्टो ज़रदारी खे बाह में इमाम सामन बधो। उन मौके ते बिलावल भुट्टो ज़रदारी जी सलामती ऐं हिफ़ाज़त लाइ ख़ुसूसी दुआऊं पिणु घुरी वयूं।